बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां सिंधी ॿाराणो किताब जे हवाले सां यानी ईसी किताब जे हवाले सां सबक़ 13 सिखंदासीं। सबक़ 13 में कहिड़ा अखर इस्तेमालु थियनि था, कहिड़ा आवाज़ इस्तेमालु कयूं था ऐं कहिड़े तरीक़े सां उहे अल्फाज़ ठहनि था, अॼु असां उहो मुकमल तौर ते सम्झंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं वक़्त ते पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो। पहिरियों जेको लफ़्ज़ आहे असांजो उहो आहे कलम। हाणे कलम खे जॾहिं असां हिजे कंदासीं त काफ़ ज़बरा क, लाम ज़बरा ल, मीम ज़बरा म, कलम यानी 3 अखर आहिनि ऐं 3 अखरनि ते वरी ज़बर जी निशानी बि आहे। उनखां पोइ हजे ज़रा ही वरी अचे थो काफ़ ज़बरा क, लाम ज़बरा ल, मीम ज़बरा म, कलम। अलमद आ, हे ज़ेरे हे, नून ज़ेरे ने आहिनि। कलम ही कलम आहिनि। ॿिए नंबर ते वरी जेको लफ़्ज़ अचे थो उहो आहे खच्चर। खे ज़बरा ख, चे ज़बरा च, रे ज़बरा र, यानी 3 अखर आहिनि ऐं 3 अखरनि ते ज़बर जी निशानी आहे। उनखां पोइ हजे ज़रा ही वरी अचे थो खे ज़बरा ख, चे ज़बरा च, रे ज़बरा र, खच्चर। अलमद आ, हे ज़ेरे हे, नून ज़ेरे ने आहिनि। खच्चर ही खच्चर आहिनि। उनखां पोइ 3 नंबर ते जेको लफ़्ज़ अचे थो उहो आहे हजम। हिनखे जॾहिं असां हिजे कंदासीं त हे ज़बरा ह, जीम ज़बरा ज, मीम ज़बरा म, हजम। हजे ज़रा ही वरी अचे थो हे ज़बर ह, जीम ज़बरा ज, मीम ज़बरा म, हजम। अलमद आ, हे ज़ेरे हे, नून ज़ेरे ने आहिनि। हजम ही हजम आहिनि। यानी ही जेके 3 लफ़्ज़ आहिनि जंहिंमें कलम, खच्चर, हजम इहे 3 ई हम आवाज़ अखर आहिनि यानी हिते ज़बर जो इस्तेमालु आहे। उनखां पोइ ॿिया लफ़्ज़ अचनि था जेके सबक़ जे हेठां इस्तेमालु थियल हूंदा आहिनि, जीअं काफ़ अलफ़ का, ज़्वादिये ज़ेरा ज़ी, काज़ी। के ज़बरा ख, बे ज़बरा ब, रे ज़बरा र, ख़बर। हे ज़बरा ह, जीम पेशो जो, हज। काफ़ अलफ़ का, ज़्वादिये ज़ेरा ज़ी, काज़ी। लाम ज़ेरे ले, खे पेशो खो, लिख, काज़ी लिख। खे ज़बरा ख, बे ज़बरा ब, रे ज़बरा र, ख़बर। वाव ज़बरा व, ठे पेशो ठो, वठ, ख़बर वठ। हे ज़बरा ह, जीम पेशो जो, हज। काफ़ ज़बरा क, रे ज़ेरे रे, कर, हज कर। यानी सबक़ 13 में असां कलम, खच्चर ऐं हजम जे बारे में असां पढ़ियो आहे। यानी इहे 3 अखर ऐं उन्हनि जे मथां ज़बर जी निशानी हुजे त कहिड़े अंदाज़ में उहो असां पढ़ंदासीं। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।